को पैरों जस्ट हिकड़े ॾींहं पैरों वारी रात आ चेटी चंड यानी साईं झूलेलाल असांजो इष्ट देव असांजो भगवान उन्हनि जो जन्म दिवस त कंहिंजे बि जन्म ॾींहं खे असां कीअं मनाईंदा आहियूं वॾे जोश सां वॾे उल्लास सां वॾी मौज सां। त अॼु जो ही कार्यक्रम जेको पूज्य छत्तीसगढ़ सिंधी पंचायत ऐं फाफाडी युवा परिषद जे सहयोग सां थी रहियो आहे। मां तव्हां सां अपील कंदुमि भरपूर नारे जी त आयो लाल सभई चओ, आयो लाल सभई चओ, जेको चवंदो झूलेलाल। भाई जेको जेको चवंदो उन्हीं जा ही बेड़ा पार थींदा। हाँ जेको चवंदो झूलेलाल सदाई खुश हूंदो। साईं झूलेलाल तव्हां सभिनीनि ते पंहिंजी अपार कृपा रखंदो। असांजे विच अॼु रायपुर जी हिन पावन भूमि ते पूरे देश जा मशहूर कलाकार मौजूद आहिनि। उन्हनि मां हिकिड़ी कलाकारा जेका कंहिं तारुफ जी मोहताज न आहे, जंहिंजो को इंट्रोडक्शन न आहे। मां ॻाल्हि कयां थो नागपुर खां आयल श्रीमती मंजूश्री आसूदानी जी, जेके न सिर्फ़ पंहिंजे प्रदेश महाराष्ट्र न सिर्फ़ पंहिंजे देश भारत यानी हिंदुस्तान बल्कि पूरे विश्व भर में पंहिंजी आवाज़ सां साईं झूलेलाल जी जोत ॿारे रहियूं आहिनि ऐं कई प्रोग्राम करे रहियूं आहिनि। त अचो अॼु जे कार्यक्रम जी शुरुआत था कयूं सुहिणी कलाकारा मंजूश्री आसूदानी जी। मां उन्हनि खे वेनती कंदुमि पर तव्हांजी भरपूर ताड़ियुनि ऐं बैकग्राउंड स्कोर सां तव्हांजी जोरदार ताड़ियुनि जे विच मां आवाज़ थो ॾियां अॼु जी पंहिंजी पहिरीं प्रस्तुति जे लाइ नागपुर खां आयल मशहूर कलाकारा फनकारा। जोरदार ताड़ियुनि सां स्वागत मंजूश्री आसूदानी। जंहिंमहिल ही कलाकार रायपुर आया हुया त मुलाक़ात जे दौरान चर्चा थी त मां हिननि खे ॿुधायो त पूरे भारत में अहिड़ी संगत न आहे जेका रायपुर में आहे। उहा कलाकारनि जी हौसला अफ़ज़ाई ॾाढी सुठे सां कंदी आहे त तव्हां इहा लज ज़रूरु रखिजो। जोरदार ताड़ियुनि सां आगाज़ हिन प्रोग्राम जो थियो आहे। लख लख वाधायूं तव्हांखे, तव्हां हिन प्रोग्राम जो आगाज़ कयो। ॿी हिकिड़ी बहितरीन कलाकारा जेके की माया नगरी मुंबई खां आयल ने। मुंबई जो नालो ई जंहिं महिल असां ॿुधूं था त असांजी एक्सपेक्टेशंस वधी वेंदियूं नी ऐं उन एक्सपेक्टेशन से खरो उतरणु अचण वारी कलाकारा खे बख़ूबी ईंदो आहे। मां हिननि जो इंट्रोडक्शन विच विच में ॾींदो रहंदुमि पर फ़िलहाल बैकग्राउंड स्कोर सां ऐं तव्हांजी भरपूर ताड़ियुनि जे विच अहिड़ी कलाकारा खे थो घुरायां जंहिंजी न सिर्फ़ आवाज़ सुहिणी आहे पर उन्हनि में कशिश वारो अंदाज़ बि आहे। जोरदार ताड़ियुनि सां स्वागत कयूं मुंबई खां आयल उम्दा कलाकारा। जोरदार ताड़ियूं वेंडी लाइ। ही त हिकिड़ी झलक हुई, वरी तव्हां खां जल्दी मिलंदासीं। काफ़ी सारा गीत असां ॿुधंदासीं हिननि कलाकारनि खां पर असांजे विच हिकिड़ो नामचीन डांस ग्रुप बि आहे जेको कोलकाता खां आयल आहे ऐं उहो पंहिंजी पहिरीं परफॉर्मेंस में शिवपुत्र असांजे आराध्य श्री गणेश जी जी आराधना कंदो। कोलकाता खां हिकिड़ो ग्रुप आयल आहे तो मैं आवाज़ ॾियां तो जल्दी उन खां पोइ वरी सिंधी गीतन जी धूम कंदासीं। आइए मैं आपको आवाज़ दे रहा हूँ जी कि मूँ तव्हांखे हाणे ॿुधायो त असांजे विच में ॿियो बि भोपाल खां आयल हिकिड़ो कलाकार आहे ऐं जेके कलाकार हिन वक़्तु परफॉर्म करे विया वरी तव्हां ॾींदा त साईं झूलेलाल जी दावनि में वेठा हूँ, उन जे दरबार में वेठा हूँ त उन लाइ मां छा चवां तव्हांजो ध्यानु चाहींदुमि कि साईं झूलेलाल न ॻणे न तोड़े न कंहिं हिसाब सां ॾींदो आहे। साईं झूलेलाल न ॻणे न तोड़े न कंहिं हिसाब सां ॾींदो आहे। पंहिंजे भक्तनि ते राज़ी थिए त उहो दिलि खोले बेहिसाब ॾींदो आहे, दिलि खोले बेहिसाब ॾींदो आहे। त तव्हां अॼु उन्हनि जी भक्ति में लीन थियो छो त इहो तमामु ई सुठो मौक़ो आहे। असां सिर्फ़ु हिते इंटरटेनमेंट लाइ मौजूदु न हुजूं बल्कि साईं सां थोड़ी नींव बि लॻायूं, उन्हनि सां थोड़ो सो भाव बि लॻायूं। त अचो इंट्रोड्यूस कयां हिकिड़े नए कलाकार खे ऐं तव्हांखे वरी उहो अॻिते विंदुर कराईंदो जंहिंजा काफ़ी प्रोग्राम इंडिया में विदेशनि में थींदा रहंदा आहिनि ऐं 15 अप्रैल ते बि ही कलाकार
दुबई वञण वारो आहे पंहिंजे प्रोग्राम लाइ। तमामु यंग कलाकार आहे, पेशे सां इंजीनियर भी आहे, पढ़ियल लिखियल भी आहे, पर सिंधी संस्कृति ऐं साहित्य सां प्रेम रखे थो। त अचो, मां चाहींदुमि त ज़ोरदार स्वागत कयूं हिकिड़े सिंधी गीत सां, सिंधी गीत जी म्यूज़िक सां, छो त सिंधी ड्रेस में हा। ज़ोरदार ताड़ियुनि सां सॾु थो कयां तव्हांजे विच भोपाल खां आयल वन एंड ओनली मोहित शिवानी। एक सेकंड भैया सुनो, तूं जेका घुराए करे मूंखे इज्जत ॾिनी आहे उन लाइ मां थोराइतो आहियां। मोहित हिकु दफ़ो प्रोग्राम करण वियो, उनखे पेमेंट मिली कैश में ₹50,000, पर ग़लती सां 5 नोट नकली मिली वियसि। तो बैंक में जमा करण वियो तो मैनेजर चयसि इसमें तो 5 नोट नकली हैं। तो मोहित चयसि तो अरे मुंहिंजो अकाउंट आहे, नोट मुंहिंजा आहिनि, तूं विझ, मां पाण ई कढी वठंदुसि। हाँ अच्छा, अहिड़ो असांजो सिंधी भाउ मोहित। तव्हां ॿई ॾाढो बहितरीन आनंद वठायो, दीदी मंजूश्री ऐं मोहित। मोहित जी भैया जी। और दीदी मंजूश्री, तव्हांजे लाइ मां इहो ई चवंदुमि त गुलनि में गुलाब सुठो थो लॻे। तव्हांजी मोट ज़रूर हुजे त, छो त इन्हनि मज़ो तव्हांखे खूब करायो। हाँ करायो न। त गुलनि में गुलाब सुठो थो लॻे, हर चेहरे ते हिजाब सुठो थो लॻे। तव्हां ॿिन्हिनि जी जोड़ी ईअं ई मौज मनाईंदी रहे। असांखे तव्हांजो ही अंदाज़ सुठो थो लॻे, तव्हांजो ही अंदाज़ सुठो थो लॻे। ॾाढो ई सुठो कार्यक्रम तव्हां कयो। पर हाणे बारी आहे फनकारा जेका माया नगरी मुंबई में रहंदी आहे, फॉरेन में कई कार्यक्रम करे चुकी आहे ऐं जेके वीडियोस इन्हनि जा वर्ल्ड में वञनि था, काफ़ी अलॻि अलॻि हॉलीवुड जा डायरेक्टर्स इन्हनि के वोकल्स घुराइनि था, इंडिया को लाइव प्रोग्राम इन्हनि जा स्काइप ते हलनि था। अहिड़ी कलाकारा वेंडी असांजे विच आहे। ऐं जेका संगत वेठी आहे, सा संगत कहिड़ी आहे? सिंधी संगत, बराबर आहे न? सिंधी वेठा हूं न सभई, जेके जेके सिंधी वेठा आहिनि, 1 मिनट हथ त मथे करनि, सम्झ में न अचे। सिंधियुनि लाइ मां ज़रूर हिकिड़ी शइ चवंदो आहियां कि ॿुॾंदी ॿेड़ी खे पार लॻाए सघंदा आहिनि सिंधी, रेगिस्ताननि में भी गुल खिलाए सघंदा आहिनि सिंधी, ऐं तूफ़ाननि खां ॾकंदा नाहिनि, आंधियुनि में भी दीप जलाए सघंदा आहिनि सिंधी, आंधियुनि में भी दीप जलाए सघंदा आहिनि सिंधी। अहिड़ी सिंधियुनि में ताक़त ऐं अहिड़ी ही सिंधी कलाकार। जोरदार ताड़ियुनि सां फिर सां स्वागत कयूं हिकिड़े सिंधी वोकल म्यूजिक सां। पंहिंजी मुंबई खां आयल भारत जी मशहूर कलाकारा वंदना निरंकारी उर्फ वेंडी। गीत पुराणों पर अंदाज नयो, जोरदार ताड़ियूं मारी भाई। कलाकार मुंबई खां आई आहे कलाकारा, ऐं असांजे विच कांग्रेस पार्टी खां श्री रमेश वरलानी जी, श्रीमती ऋचा ठाकुर जी भी मौजूद आहिनि, उन्हनि जो स्वागत आहे। त वेंडी, हिकु गीत ॿियो, कुछ धूम धड़ाको। अमित भैया अञा हिकिड़ो ईअं ई ट्रेडिशनल गीत आहे, सिक में ओ सिक में, उहो बि असां प्रिपेयर कयो आहे कि रॉक वर्जन में पेश कंदासीं, नए म्यूज़िक जे अंदाज़ में पेश कंदासीं। आशा आहे कि तव्हां सभिनी खे वणंदो उहो। आयो लालू सभई चओ, संगत वेठी आहे न भाई, जेको सिंधी आहे उहो जोरदार ताड़ियूं वॼाए। त जोरदार लाल साईं लाइ चेटी चंड जो ही महोत्सव आहे, असांजे भगवान इष्ट देव साईं झूलेलाल जो। आयो लाल सभई चओ, साईं तव्हांखे सदा सलामत रखे। अचो। हाँ वंदना चए थी 2 मिनट जैसी मां पानी वाणी पी वेठा। अच्छा, जैसी मां तव्हांजे विच में, नवीन भैया तव्हांजा विधायक आहिनि, विधायक साहब नवीन मार्कंडे जी। भाई साहब 2 मिनट के लिए मंच पे आ जाइए, मेरे को अच्छा लगेगा। 2 मिनट के लिए आप मंच पे आ जाएंगे तो अच्छा लगेगा भाई। नवीन भैया, ये भोपाल से कॉमेडियन आए हैं, सबकी खिंचाई करते हैं। नहीं नहीं भैया, मैं आपका आदर करने के लिए यहाँ खड़ा हूँ, आप आ जाइए। आप भाई आ जाइए। अमित भैया 1 मिनट, म्यूजिक म्यूजिक ये नेताओं लाइ न वॼायो, नेताओं लाइ न वॼायो, नेताओं लाइ तालियूं वॼायो। भाई साहब प्लीज। भाई इन्हनि चेटी चंड खे राष्ट्रीय पर्व चयो, तव्हां ध्यानु ॾिनो?
असांजो चेटी चंड हिकिड़ो राष्ट्रीय पर्व इन्हनि चयो आहे ज़ोरदार ताड़ियूं वाह नवीन मरकंडे साहब वंदना रेड्डी थैंक यू आइए सर थैंक यू वाह यार मोहित ॾाढा ट्रपा ॾे तो मोहित लाइ ज़ोरदार ताड़ियूं एॾा ट्रपा ॾिना अथई क्या बात है ही जेका शाम आयोजित थी आहे इन्ही में वॾी मेहनत लॻल आहे कार्यक्रम जे संयोजकनि जी मां तव्हांजी ताड़ियूं त घुरदुमि पर साईं झूलेलाल खां बि वेनिती कंदुमि त उन्हनि खे ॾाढी 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 सुमत ॾे इहे आयोजन कंदा रहनि आदरणीय श्री रमेश मिरघानी श्री बब्बन भोजवानी श्री जितेंद्र बडवानी श्री राजेश वासवानी श्री श्याम चावला श्री इंद्र डोडवानी श्रीमती भावना कुकरेजा श्री राजू भाई तारवानी ऐं विशिष्ट अतिथि असांजा विशेष सहयोगी श्री प्रताप मंध्यानी तव्हां सभई कुझु मौज मचाइण जे मूड में आयो 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 लाल सभई चओ क्या बात है थोड़ा सा वॉल्यूम बढ़ा देंगे इसका वॉल्यूम मां अर्ज़ु कंदुमि जेके भी सिंगर्स आहिनि मुंहिंजो साथ ॾींदा सभई वेंडी ऑल्सो के मुर्क हर महराण जी तो मथां घोरे छॾियां ऐं मुंहिंजो वस हले त सिंधी तोखे सोन में तोरे छॾियां सोन में तोरे छॾियां तो तव्हां पंहिंजी जान शान है कया कुर्बान मां 1 2 3 4 तव्हां सभिनीनि जी मिठी मिठी ताड़ियूं तॾहिं तो छा मौज मचंदी आहे तो तव्हां पंहिंजी जान शान है कया कुर्बान मां तो तव्हां पंहिंजी जान शान है कया कुर्बान मां साईं झूलेलाल तां उॾेरे लाल तां मां घोरियां जिंदू मां घोरियां जिंदू मां घोरियां जिंदू जान शान
प्रेमी सदा नचंदा से लालण जा प्रेमी सदा नचंदा से साहो सिंधियुनि सां विदा कयूं भले वारे जे दर ते निमंदा रहूं भले वारे जे दर ते। एक मिनट भाई साहब, ऐं जेके सिंधियुनि सां साहु सदके कंदा उहे हथ मथे कंदा, ऐं ॿिया जेके न कंदा सिंधियुनि सां, छो त सिंधी आहियूं, सिंधी सजायूं, पंहिंजी प्यारी ॿोली सिंधी की न भुलायूं। ऐं छा चवंदासीं? साहु सिंधियुनि तां विदा कया मत झूलण जे दर ते निमंदो अचा, मत झूलण जे दर ते निमंदो अचा। झूलण जा प्रेमी असां नचंदासीं, लालण जा प्रेमी असां नचंदासीं, हो झूलण जा प्रेमी असां नचंदासीं, लालण जा प्रेमी असां नचंदासीं। रुकना चाहूंगा। अज हिन चंड जी रात में जंहिंखे मूं ॾाढो महत्व वारो मञींदो आहियां, अज जी हिन दरबार में, छो त ही झूलण साईं जी दरबार आहे, जेको जेको भी पंहिंजी हाज़िरी लॻाईंदो, जेको जेको भी झूलण साईं सां जेको घुरंदो उनखे ज़रूर मिलंदो, छो त झूलण साईं जी वॾी कृपा असां सभिनीनि ते आहे। तो असां हिन मेले में आहियूं, उअं त रायपुर में 1.25 लाख सिंधी आहियूं, पर हिते वेठा आहियूं 5-10 हज़ार, त असां भागनि वारा आहियूं। त अचो संतनि खां झूलण जे दर खां छा घुरूं, सभई पंहिंजी झोलियूं ॼणंदा। झूलण शाह दातार मूंखे पंहिंजी चादर में ढकिजा, झूलण शाह दातार मूंखे पंहिंजी चादर में ढकिजा, ओ चादर में ढकिजाए, ओ सोना पंहिंजे कदमनि में रखिजा, चादर में ढकिजाए, ओ सोना पंहिंजे कदमनि में रखिजा। झूलण शाह दातार मूंखे पंहिंजी चादर में रखिजा, झूलण शाह दातार मूंखे पंहिंजी चादर में रखिजा। हो तुंहिंजे कदमनि में पियो हुजां मां, तुंहिंजो नाम जपींदो रहां मां, तुंहिंजे कदमनि में पियो हुजां मां, तुंहिंजो नाम जपींदो रहां मां, तुंहिंजे दर ते जीअणो मरणो आ, तुंहिंजो दर न झूलण शाह छॾणो आ। जय जय झूलेलाल। आयो लाल सभई चओ, आयो लाल सभई चओ। असां ॿुधोसीं मशहूर हास्य कलाकार मोहित शिवानी के, वेंडी के, ऐं हिकिड़ी ॾाढी ही मधुर आवाज़ असांजे विच में हुई, जंहिंखे असां मिस करे रहिया आहियूं। मां वरी आवाज़ ॾींदुमि, असांजी भेण ॾाढी ही सुठी गायिका मंजू श्री आसूदानी, जोरदार ताड़ी ऐं वरी बैकग्राउंड म्यूजिक सां गॾु स्वागत कयूं था मंजू श्री